या लिखजी कॾहिं बि न विकिजण वॾी आहे क़ीमत इन खां मथे को मुल कोन्हे को जिते आवा बीहारे छॾियो चका से ॾिस त चुरिया बनायूं हरदम आज़म हज़ारी सां गॾु हूंदासूं काफ़ी दोस्त जेके आऊं चहिरा ॾिसां पियो जॾहिं खां PTLF में हिकु उस्ताद तौरु एंट्री थी आहे उहे ई चहिरा नज़र अचनि पिया कुछ आंगननि ते ॻणण जेतिरा जेके दोस्त असांजा नवां आया आहिनि उन्हनि खे बि सलाम पर ख़ासि सलाम उन्हनि उस्तादनि खे PTLF खे जिन पूरी उमिरि ॾिनी उस्तादनि जी ख़िदमत कई रिटायर बि थिया अॼु बि असांजे एहतजाज में असां सां गॾु वेठा आहिनि साईं मोहम्मद याकूब नोड़ी आहे साईं शाहीन अख्तर संघेड़ा साहब ख़ुदा जो क़सम इन्हनि खे सलाम आहे फेसबुक ते वेही कमेंट्स करणु सवलो आहे घर जी कुंड में वेही कंहिं ते तनक़ीद करणु सवली आहे अमली मैदान में अचिबो आहे तॾहिं जी मुड़ुस जे मट मुड़ुस जे किरदार जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं अमली मैदान में अचो 2 कलाक कोई कोन था वेही सघो अरे है ॿुधे हवा खां उहे भले नियाणियूं ख़ुदा जो क़सम उन्हनि खे सुर्ख सलाम आहे सियासी तौर आऊं नथो वञा उन ॻाल्हि ते पर उन्हनि जी साबित क़दमी तव्हां ॾिसो अहिड़े सीमी उन्हनि ते थधे पाणी जो फुआरा थियनि था लाठी चार्ज थिए थी गिरफ़्तार थियनि थियूं पर हलनि पियूं असीं आहियूं हिते साईं फिलाणो हीअं थो करे जेके बि उस्ताद आया आहियो अव्हांजी जेको जज़्बो आहे जेका हिमत आहे बायोमेट्रिक बि अव्हां ते आहे एप बि अव्हां ते आहे पोलियो जी ड्यूटी बि अव्हां ते 3 ॾींहं जो राउंड आहे वरी 20 ॾींहं अव्हां खां ड्यूटी वठनि था अच्छा उन खां पोइ तव्हां हिते लेटर बि निकिरनि था पर इन्हनि सभिनी मुसीबतनि जे बावजूद तव्हां हिन सॾ ते जेके आया आहियो अव्हां सभिनी खे वरी बि मुंहिंजो हिकु दफ़ो सलाम दोस्तो थोरी वज़ाहत थींदी हले त इहा नौबत छो पेश आई 10 नवंबर 2023 ते ज़िले जी वर्किंग कमेटी जो इजलास थियो त ज़िले जी जेका 181 उस्ताद आहिनि अपग्रेडेशन खां रहियल आहिनि उन्हनि जी अपीयरेंस बि थी चुकी आहे ऐं अलाए छो बाला हुकाम जे तरफ़ां या रुकावटूं विधियूं पियूं वञनि इन्हनि जी अपग्रेडेशन नथी थिए छो हिकिड़ी एजेंडा इहा हुई ॿी एजेंडा हुई जेकी कैंपस स्कूल जो मसइलो आहे पिरामिड जा उस्ताद कैंपस स्कूल में जेके जंहिं तकलीफ़ खे मुंहुं ॾियनि पिया ॼण त हुन जा ग़ुलाम हुजनि इहो हिकिड़ी ॿी एजेंडा असांजी हुई कैंपस स्कूलनि वारी टी एजेंडा हुई त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उस्तादनि खां एतिरियूं ड्यूटियूं वठण जे बावजूद बि उन्हनि खे तंग कयो थो वञे जॾहिं को उस्ताद रिटायर थिए थो पंहिंजी मराद वठे थो को टाइम स्केल वठे थो उन सां जेको ट्रेज़री में हालात थियनि था तव्हां बि जेके नवां दोस्त बि काफ़ी हाणे हिन खां वाक़ुफ़ थी चुका हूंदव त बाबा इन मसइले खे आख़िर उस्ताद करे त छा करे इहे सभु शयूं एजेंडाऊं शामिल करे मीटिंग थी मीटिंग खां पोइ इहा कार्रवाई इहो सभु लिखी जी थींदो आहे तरीक़ेकार उस्ताद छा थो करे सघे उस्ताद लिखत में ॾेई सघंदो उस्ताद एहतजाज कंदो पंहिंजे बाला हुकाम खे लिखंदो त इहे सभु शयूं कार्रवाई डायरेक्टर DC वेंदे सेक्रेटरी ताईं ट्रेज़री ऑफिस खे इहे मोकिलियूं हुयूं त भई हीअ उस्तादनि जा मसइला आहिनि जॾहिं इहो मसइलो इहो ई लेटर जॾहिं ट्रेज़री ऑफिस वटि पहुतो असांजो आज़म ख़ान हज़ारवी हुई ईंदो रहंदो आहे ट्रेज़री में उस्तादनि जे कम लाइ तॾहिं मोहतरम नईम साहब डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर पटेवाले खे घुराए आज़म साहब खे घुरायो आज़म साहब जेके ऑडिटर वटि वेठो हो कैमराऊं लॻियूं पियूं आहिनि हुन घुरायो त भाउ आज़म खे वठी अच आज़म जॾहिं वियो तॾहिं हुनखे चए थो त तव्हां हीउ छो लिखियो आहे हाणे तव्हां पाण इंसाफ़ करियो छा असीं रड़ बि नथा करे सघूं लिखी बि नथा सघूं ऐं ॿियूं हुनखे इहा कावड़ हुई त इहे अव्हांखे लिखाइण वारा शाहीन अख्तर हूंदो फिलाणो हूंदो बाबा असांखे हीअ अलल ऐलान चऊं था
त जेके रिटायर कनि कुझु बि हुजनि हीअ त असांजो असासो वञासीं हिननि खां हिन पोइ वठंदा रहूं था, लिखाइनि था। हक़ ते माण्हू हूंदो त माण्हू कंप्लेन बि कंदो। उन तां साईं डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर साहब बदशद ॻाल्हायो त मतिलबु हिकिड़ो आवाज़ मीरपुर ख़ासि जो आहे सगारो पेटियल खे मूंखे ॿुधायो हीअं किथे आहिनि दोस्त, हीअं रवां में केरु दोस्त खे चवणो आहे वञो DC साहब सां मिली अचो, डायरेक्टर सां मिली त मुंहिंजे ख़्याल में केरु बि कोन ईंदो। आउं बि चवंदुसि बाबा मूंखे घर में एमरजेंसी आहे, ही वाहिद शख़्स आहे। अलाही छो उस्तादनि जे करे सुबुह शाम बेइज़ती बर्दाश्त करे थो, तनक़ीद बर्दाश्त करे थो, ऐं हुननि जी इहा ई कोशिशि हुई त हिन ही आवाज़ बंदि करियूं, बाक़ी मसइला हल थी वेंदा। पर इहे न आहे, असां बो न आहियूं, असां भूआ आहियूं। असां बो न आहियूं, असां भूआ आहियूं। लताड़ियो भली दूर पायो लताड़ियो, चणा कीन आहियूं, जे आहियूं त रुक जा, चॿाड़े सघो था त बेशक चॿाड़ियो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।